संतन ॾाढी प्यारी रहस्यमय ॻाल्हि ॿुधाई, थोरो ध्यानु ॾेई सम्झजो कि असां भोजन ठाहींदा आहियूं पोइ असां ग्रहण कंदा आहियूं कि भॻवान खे भोग लॻायोसीं। संत चवनि था न, ईअं न, भोजन ठहे ई भॻवान जे लाइ, पोइ भॻवान जो प्रसाद असां भोग लॻायूं। केॾो वॾो फ़र्क़ु आहे कि भोजन माताऊं जेॾी महिल तव्हां रधियो छिलियो उनखे भोजन ठाहिण खां पहिरियों ई जेॾी महिल सब्जी ठाहियो तयारु कयो त मन में इहो भाव हुजे कि भोजन असां पंहिंजे खाइण जे लाइ ठाहे करे भॻवान खे भोग लॻाईंदासीं। ग़लति, भोजन ठहे ई भॻवान जे लाइ थो। अॼु मां ठाकुर जीअ खे मां दाल खाराईंदुमि, अॼु उन्हनि खे आलू खाराईंदुमि, अॼु मां उन्हनि खे साग खाराईंदुमि, ईअं सोचे करे जंहिं भावना सां असां भॻवान जे लाइ भोजन ठाहींदा आहियूं त उहो भोजन बि दिव्य ठही वेंदो आहे, उहो सॼो भोजन प्रसाद बणिजी वियो। छो जो तव्हां पहिरियों भाव इहो न रखियो कि असां पंहिंजे लाइ रोटी ठाहे करे भॻवान खे भोग लॻाईंदासीं, न, भोजन ई भॻवान जे लाइ ठाहींदासीं। पितृदर्शित भोजन असां खाईंदासीं त वॾो फ़र्क़ु अची वेंदो, उहो पूरो भंडारो ठही वेंदो, उनजो हिकु हिकु कण कण प्रसाद ठही वियो, कण कण में रहमत अची वई, कृपा अची वई। इहो भाव जो ई त फेर आहे। भॻवान छा चाहींदा आहिनि? भाव ई त चाहींदा आहिनि, क्रिया सां कोई मतिलबु न आहे। ईअं भोजन ठाहे ॾिसो कि भोजन ठहे ई भॻवान जे लाइ, पोइ असां प्रसाद वठूं। चओ हरे राम। इन प्रसाद बुद्धीअ सां, भोग बुद्धीअ सां ठाकुर खे निवेदन करण जे भाव सां जेको भोजन ठहंदो आहे उहो आरोग्य ॾींदो आहे। केवल आरोग्य स्वास्थ्य लाभ न ॾींदो आहे, असांजी बुद्धि निर्मल कंदो आहे, असांजा वीचार निर्मल थींदा आहिनि, कुमत नास थींदी आहे, सुमत ईंदी आहे, केॾा फ़ाइदा थी विया। ऐं मन भॻवान जे भजन में लॻणु लॻंदो आहे, छो जो ठाकुर जी जो जूठो प्रसाद खाधो आहे, उनजो भोग लॻल खाधो आहे, मज़ाक थोड़ी आहे। हाँ, सब्जी वठण महिल बि इहा भावना हुजे त हीअ सब्जी ॾाढी बढ़िया आहे, अॼु मां इहा ठाकुर जी खे खाराईंदुमि, सुभाणे मां इहा खाराईंदुमि, बसि एतिरो ई त ॾिसंदा आहिनि भॻवान, ॿियो छा ॾिसंदा आहिनि? मिर्च मसाला ॾिसंदा तव्हांजा, कुकिंग ॾिसंदा? न न, केवल इहो भाव ॾिसंदा। इन भाव सां भॻवान खे भोग लॻायो, पोइ ॾिसो केॾी कृपा थी थिए। हरे राम, हरे कृष्ण।